अस्सलाम वालेकुम आरबीएस बेसिक रिसर्च एकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु हिन वीडियो नंबर लेक्चर नंबर 20 में असां डिस्कस कंदासीं मल्टी ग्रुप एनालिसिस इन स्मार्ट पीएलएस। दोस्तों अक्सर औकात ते असांखे मल्टी ग्रुप एनालिसिस ज़रूरत पवंदी आहे जॾहिं असां हिक खां वधीक ग्रुप ते कमु कयूं था। मिसाल असां वटि जेका डेटा आहे उहा असां ॿिनि ग्रुप में तक़सीम थियल आहे। डेमोग्राफिक इंफॉर्मेशन जेके डेमोग्राफिक जेको पोर्शन हूंदो आहे उन में आहे। जेंडर जी बुनियादी ते असांजा ॿ ग्रुप आहिनि या असां हिकु बैन अवी स्टडी करे रहिया आहियूं जंहिंमें हिक खां वधीक मुल्क आहिनि। 3-4 मुल्कनि में असां डेटा कलेक्ट कयूं था त अहिड़े क़िस्म 3-4 मुल्क हिकु ग्रुप थी वियो। अहिड़े क़िस्म जी का असां को रिसर्च करे रहिया आहियूं त इनखे असां ग्रुप मल्टी ग्रुप एनालिसिस चऊं था, जंहिंमें हर हिकु ग्रुप खे धार धार असां उनखे एनालाइज़ करे उनजी रिज़ल्ट वठी करे असां उनखे रिपोर्ट कंदा आहियूं। अॼु जो ही जेको वीडियो आहे इन मल्टी ग्रुप जे हवाले खां आहे। ठीक है, ऐं हीउ जेको पूरो वीडियो आहे मुकमल थ्योरिटिकल आहे। वीडियो नंबर लेक्चर 21 जेको आहे उन में मां मल्टी ग्रुप जेको एनालिसिस आहे उहो प्रैक्टिकली स्मार्ट पीडीएस में कयो आहे। त बहितर आहे त पहिरियों ही ॾिसी वठो, उन खां पोइ टाइम मिले त तव्हां वीडियो लेक्चर नंबर 21 ॾिसंदो त प्रैक्टिकली मां मल्टी ग्रुप एनालिसिस स्मार्ट पीडीएस में कीअं रन कयो आहे। अचो त इन कम खे अॻिते वधाइजे। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सिंघु आहे ऐं मां शाबती सां तालुक़ रखां थो। ऐं हिते अवां ॾिसी रहिया हो, हिते अवां ॾिसी रहिया त इंग्लिश सर्टिफिकेट आहे जेको स्मार्ट पीडीएस अकेडमी तरफ़ां मूंखे मिलियो, जंहिंमें ही 9 जेके मूं कोर्स कंप्लीट कया आहिनि। अच्छा दोस्तों, हिते असां वटि हिकिड़ो मॉडल ॾिसूं था जेको आहे जंहिंमें असां वटि क्वालिटी ऐं लॉयल्टी सेटिस्फिकेशन ऐं असां इहे 4 असां वटि लेटेंट वेरिएबल आहिनि। विच में असां मुख़्तलिफ़ ही पाथ तव्हां ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें असां मिसाल क्वालिटी जो इम्पैक्ट तव्हां सेटिस्फिकेशन ते ॾिसी रहिया आहियो, अहिड़े सां मुख़्तलिफ़ पाथ ॾिसी रहिया आहियो। ऐं इहो मॉडल ई जेको आहे मूं पंहिंजे प्रैक्टिकल वीडियो में इन ते ई कमु कयो आहे। ऐं इनखे इन मॉडल जे जेके रिज़ल्ट्स आहिनि मां 2 हिस्सनि में तक़सीम कयो, माने मेल ऐं फीमेल बुनियाद ते मां चेक कया आहिनि ऐं उन खां उन में जेको फ़र्क़ु आहे उनखे मां ज़ाहिर कयो आहे। अच्छा, उन खां पोइ सभ खां पहिरियों जेके असां ॾिसणु चाहियूं था त भई मल्टी ग्रुप एनालिसिस ते त पहिरियों लाज़मी असां हेट्रोजीनिटी कुझु कॉन्सेप्ट सम्झी वठूं। हेट्रोजीनिटी हिकिड़ो इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट आहे जंहिंजो मक़सदु इहो आहे कि असां त क्वालिटी आर स्टेट ऑफ बीइंग डाइवर्स, यानी इहे ॿ शयूं केतिरियूं पाण में मुख़्तलिफ़ आहिनि कैरेक्टरिस्टिक्स में ऐं पंहिंजे कंटेंट जे हवाले खां केतिरियूं मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं असीं मुख़्तलिफ़ जेतिरो वधीक मुख़्तलिफ़ हूंदियूं ओतिरो वधीक उहो उनखे असां हेट्रोजीनियस चवंदासीं, ओतिरी वधीक उन में हेट्रोजेनिटी हूंदी। ऐं जेको मुख़ालिफ़ लफ़्ज़ आहे हेट्रोजीनियस उहो आहे होमोजीनियस, यानी उन में तमामु घणी मुवासिलत हूंदी आहे, हाई कोलिशन हूंदा आहे ऐं जेको आहे सो इहे 2 कॉन्सेप्ट आहिनि हेट्रोजीनिटी ऐं होमोजीनिटी। ठीकु है, उन खां पोइ असां अॻिते था वधूं त अचे थो त फेल्यूर टू कंसीडर हेट्रोजेनिटी। लेकिन असां हेट्रोजेनिटी खे कंसीडर था कयूं त इहा हिकिड़ी वॾी थ्रेट आहे असांजी वैलिडिटी ऑफ इहे रिज़ल्ट्स ऐं मुमकिन आहे त तव्हां जेके रिज़ल्ट्स आहिनि उहे इनकरेक्ट थी वञनि। सो इन करे हेट्रोजेनिटी खे असांखे ज़रूरु एड्रेस करणु घुरिजे। उन खां पोइ असां जॾहिं हेट्रोजेनिटी ॻाल्हि कंदासीं त हेट्रोजेनिटी जा वरी 2 कॉन्सेप्ट अचनि था, हिकिड़ो ऑब्ज़र्व ऐं हिकिड़ो अनऑब्ज़र्व। ऑब्ज़र्व उहो आहे जेको असां ॾिसी सघूं था 2 ग्रुप या 2 खां वधीक डेटा में जेका हेट्रोजेनिटी अचे थी या फ़र्क़ु अचनि था, जंहिंजो बुनियाद असांजो एज, जेंडर या कंट्री ऑफ ओरिजिन थी सघे थो। ठीकु है, ऐं उन खां पोइ वरी अॻिलो जेको आहे त भई रिसर्चर कैन यूज़ ऑब्जर्वेबल कैरेक्टरिस्टिक टू पार्टीशन द डेटा, यानी असां डेटा खे 2 हिस्सनि में या मुख़्तलिफ़ हिस्सनि में तक़सीम करे सघूं था पंहिंजे ऑब्जर्वेबल कैरेक्टरिस्टिक बुनियाद ते, यानी जेंडर जे बुनियाद ते, एज जे बुनियाद ते या कंट्री ऑफ ओरिजिन जे बुनियाद ते। ठीकु है, उन खां पोइ आहे त जीअं असां ग्रुप स्पेसिफिक जेके असां एनालाइज़ करे सघूं, यानी ग्रुप मुताबिक़ जीअं असां उनखे एनालाइज़ करे सघूं। ठीकु आहे, हाणे उनजी बुनियाद जी मिसाल आहे जेंडर ऐं 4.1 एग्ज़िबिट में इनखे काफ़ी डिस्कस कयो आहे, उहो अॻिते हली करे इहा बि शइ अची वेंदी तव्हांजे साम्हूं। ऐं हाणे असां ॻाल्हि कंदासीं अनऑब्ज़र्व्ड हेट्रोजेनिटी। हाणे ही उहा आहे जेका असांखे ऑब्ज़र्व, माना असां उनखे ऑब्ज़र्व नथा करे सघूं। ठीक है, it implies the difference between the 2 or more groups of data do not emerge. एक ॿिए सां emerge नथा थियनि, हिक ॿिए सां applied from specific observed characteristics, यानी उन कैरेक्टरिस्टिक्स आहिनि उन सां असां खे सम्झी कोन था सघूं त उन में का हेट्रोजेनिटी आहे या न आहे। पर जॾहिं असां कमु था कयूं बेन बिकम
एपरेंट ऐं इहा जेको अनऑब्जर्व हेटेरोजेनिटी ज़ाहिर थी पवंदी आहे जॾहिं असांखे डिफरेंस अची वेंदा आहिनि असांजे स्ट्रक्चरल पाथ कोफिशिएंट जेकी स्ट्रक्चरल पाथ जेके कोफिशिएंट असांखे मिलंदा आहिनि उन मां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त इन में अनऑब्जर्व हेटेरोजेनिटी आहे या न आहे जेकॾहिं आहे त उहा केतिरी आहे असांखे इन मां ख़बर पइजी वेंदी आहे अच्छा ही ते असां ॾिसी रहिया आहियूं त असांजो हिकिड़ो मॉडल आहे 4.1 जंहिंमें असांखे जेको आहे ही फुल डेटा सेट आहे ऐं ही ते डेटा सेट असांजो ॿिनि हिसनि में तक़सीम आहे मेल ऐं फीमेल जे बुनियाद ते ठीकु आहे ऐं हिन में असांखे टे असांखे वेरिएबल लेटेंट वेरिएबल मिली विया आहिनि Y1 क्वालिटी सर्टिफिकेशन Y2 प्राइस सर्टिफिकेशन ऐं Y3 असांजो कस्टमर सर्टिफिकेशन आहे ठीकु आहे हाणे तव्हां ॾिसो था त Y1 जो यानी क्वालिटी जो इम्पैक्ट सर्टिफिकेशन ते 30% आहे ऐं प्राइस जो इम्पैक्ट साॻियो ई आहे तव्हांजी जेको आहे सर्टिफिकेशन ते पर इन मेल जे हवाले सां ॾिसूं था त उहो थोरो फ़र्क़ु आहे यानी जेको इम्पैक्ट आहे क्वालिटी जो उहो 50% आहे ऐं प्राइस जो 25% आहे ऐं इन केस में वरी फीमेल जो में असां धारदार कयोसीं साॻी फुल डेटा सेट तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो जॾहिं असां हिनखे धारदार कयोसीं त मेल जो रिज़ल्ट ॿी मिली ऐं फीमेल में वरी असांखे रिज़ल्ट ॿी मिले थी त भई जंहिंमें फीमेल जेको आहे जेको इम्पैक्ट आहे क्वालिटी जो सर्टिफिकेशन ते उहो 10% आहे ऐं 20% जेको असांजो इम्पैक्ट आहे उहो असांजो प्राइस जो आहे इन मक़सदु इहो त जेके फीमेल आहिनि उहे वधीक प्राइस कॉन्शियस आहिनि ऐं मेल जेके उहे वधीक क्वालिटी कॉन्शियस आहिनि ठीकु आहे इन मां ख़बर पइजी वई त डेटा खे हिकु तरफ़ असांजी फुल डेटा ऐं जॾहिं असां उनखे ॿिनि हिसनि में तक़सीम करे जेंडर बुनियाद ते कयो त असांखे हेटेरोजेनिटी असांखे ज़ाहिर थी पई त ॿिन्ही में एक्चुअल फ़र्क़ु आहे अच्छा उन खां पोइ आहे मेजरमेंट इनवेरियंस मॉडल ठीकु आहे इहो बि हिकिड़ो इम्पोर्टेंट कॉन्सेप्ट आहे द प्राइमरी कंसर्न आहे बुनियाद आहे त भई असां मेजरमेंट मॉडल इनवेरियंस खे असां चेक कयूं ठीकु आहे हाणे मेजरमेंट इनवेरियंस या इनखे ॿियनि लफ़्ज़नि में असां चवंदासीं मेजरमेंट इक्विवेलेंस यानी जेका मेजर कजे त उन में इक्वेलिटी आहे या अञा उन में को फ़र्क़ु आहे उन हवाले खां ॻाल्हि कंदासीं असां ठीकु आहे ऐं उन खां पोइ असां वटि अची थो वञे द बाय एस्टेब्लिशिंग मेजरमेंट इनवेरियंस यानी इक्विवेलेंस जेके एस्टेब्लिश करे वेंदासीं त पोइ असांखे रिसर्चर कैन बी कॉन्फिडेंट द ग्रुप डिफरेंसेस इन द मॉडल डू नॉट रिजल्ट फ्रॉम द डिस्टिंक्ट कंटेंट यानी त जेको फ़र्क़ु अचे थो ॿिनि ग्रुपनि जे विच में जीअं पोइ तव्हां ॾिसी आया आहियो त मेल ऐं फीमेल जे रिज़ल्ट में काफ़ी असांखे फ़र्क़ु मिलियो इहो जेको फ़र्क़ु असांखे नज़र अचे त इहो जेको आहे इहो इन जो जेको नतीजो सबबु जेको आहे उहो डिस्टिंक्टिव कंटेंट या मीनिंग ऑफ लेटेंट वेरिएबल जे करे न आहे ठीकु आहे न यानी इहो त लेटेंट वेरिएबल खे ग़लति सम्झियो वियो उन लफ़्ज़नि खे उचारे खे ग़लति सम्झियो त उनजे करे सबबु त न आहे त असांखे मेजरमेंट इनवेरियंस जो इहो फ़ाइदो पइजी वेंदो उन खां पोइ तव्हां ॾिसो था वेरिएशन इन स्ट्रक्चरल मॉडल बिटवीन द लेटेंट वेरिएबल कुड स्टेम फ्रॉम द डिफरेंट मीनिंग ऑफ द ग्रुप यानी जेको वेरिएशन थिए थी जेका फ़र्क़ु थिए थो तव्हां स्ट्रक्चरल मॉडल में लेटेंट वेरिएबल जे हवाले खां त उन जा कुझु सबब आहिनि उन जो सबब जेके आहिनि उहे रिस्पॉन्ड जा एट्रीब्यूट आहिनि मिसाल उन एट्रीब्यूट जेके आहिनि उहे जेको जो जेंडर जे बुनियाद ते मेल फीमेल जो धारदार पंहिंजो ख़्यालु आहे या एथनिक ग्रुप्स आहिनि या उन खां पोइ उन जेको इंडिविजुअल डिफरेंसिस आहिनि लोकेशन्स आहिनि के माण्हू मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदा के यूरोप में के एशिया में उनजे कल्चर में उन एनवायरमेंट में उनजे मज़हब जेको आहे उन सभ जा इम्पैक्ट आहिनि जंहिंजे करे असांखे उहे शयूं जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मिलनि थियूं ठीकु आहे हाणे थी थो त ग्रुप डिफरेंस to the phenomena being measured rather than the true difference in the structural model यानी जेको डिफरेंस अचे थो उहो डिफरेंस तव्हांजो स्ट्रक्चरल मॉडल जे करे आहे या उनजा जेके सबब जेके उहो रिस्पॉन्ड जे एट्रीब्यूट जे करे अचे थो इनखे असां ज़ाहिर कंदासीं इन में हल्ट एट ऑल हिकिड़ी अॻिते वधी करे ॻाल्हि करे थो भाई हिकिड़ी तव्हां एस्टेब्लिश नथा कयो इक्विवेलेंस खे बराबरी खे त इहो तमामु हिकिड़ो वॾो पोटेंशियल यानी तमामु वॾो ज़रियो थी सघे थो मेजरमेंट एरर जो हाणे मेजरमेंट एरर छा आहे त डिस्क्रिपेंसी यानी फ़र्क़ु बिटवीन द जेको तव्हां मयरु करणु चाहियो था ऐं जेको मयरु थी रहियो आहे उन में त मेजरमेंट एरर जेको आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजो मॉडल इनवेरियंस खे लेटेस्ट नथा कयो त मेजरमेंट एरर जो जेको सबबु उहो थी सघे थो ठीकु आहे हाणे इनवेरियंस ऑफ कंपोजिट मॉडल असां कीअं कंदासीं असां वटि ॿ तरीक़ा आहिनि हाणे तव्हां सीबी सेम यानी कोवेरियस बेस्ड स्ट्रक्चरल इक्वेशन मॉडल सॉफ्टवेयर को यूज़ करे इन ते कमु कयो मिसाल एमोस आहे त उन में असां वटि आहे टेक्निक कॉमन फैक्टर मॉडल
ठीक है। ऐं इन जे मुक़ाबले में वरी किथां वेरियंस बेस्ड जेको स्टैटिस्टिकल मॉडलिंग कयो था उन में असां प्रोसीजर आहे माइकॉम। माइकॉम छा आहे? माइकॉम आहे मेजरमेंट इन वेरियंस ऑफ कंपोजिट प्रोसीजर। ठीक है, ये ॿ तरीक़ा आहिनि असां वटि। ठीक है, ये असां वटि ॿ तरीक़ा आहिनि, माइकॉम एंड कॉमन फैक्टर मॉडल। ठीक है, हाणे असां चयासीं त मेजरमेंट इन वेरियंस कंपोजिट मॉडल जा स्टेप्स कहिड़ा आहिनि। पहिरियों स्टेप आहे कॉन्फ़िगरेशन इनवेरियंस, यानी कॉन्फ़िगरेशन जेका थींदी आहे न, कंप्यूटर कॉन्फ़िगरेशन हूंदी आहे, मोबाइल जी कॉन्फ़िगरेशन हूंदी आहे, इन हवाले खां त भई आइडेंटिटी इंडिकेटर्स आहिनि। मिसाल के 3-4 मुल्कनि में कयो था त हिकिड़ो लेटेंट वेरिएबल जेको आहे उहो सब्जेक्टिवली हूंदो आहे, इनडायरेक्टली मेजर कंदा आहियूं। त हिकिड़ो जेको आहे इंडिकेटर्स जेके उहे छा सभिनी में तव्हांजा साॻा ई आहिनि। हिकु मुल्क में जेको तव्हां क्वेश्चनियर जेको आहे ॾिनो त छा उन में जेके इंडिकेटर्स साॻा ई आहिनि, या हर एक मुल्क में धार इंडिकेटर्स आहिनि। त इन जो बि इम्पैक्ट पवंदो आहे तव्हांजे जेको आहे कॉन्फ़िगर इनवेरियंस जो। अञा डेटा ट्रीटमेंट आहे, जेका हिकिड़ो जेको मिसाल मेल फीमेल आहे, मेल खे तव्हां ॿी ट्रीटमेंट ॾिनी डेटा खे, हुते तव्हां ॿी ट्रीटमेंट ॾींदे, इहो बि सबबु बणिबो आहे तव्हांजे इन वेरियंस जो या फ़र्क़ु जो तव्हांजे रिज़ल्ट्स में। या अल्गोरिथम सेटिंग आहिनि, मिसाल कंसिस्टेंट पीरियड अल्गोरिथम जिते लगानी है उते तव्हां उते पीरियड अल्गोरिथम लगाई या वाइस वर्सा। ये या क्राइटेरिया उन में जेके ईंदा आहिनि तव्हां उहो ऑप्शन अॻिते पोते करे छॾिया। मेल हिकिड़ा ऑप्शंस आहिनि, फीमेल लाइ बि आहिनि। या मेल जी सूरत हाल में तव्हां कंसिस्टेंट पीरियड अल्गोरिथम हई ऐं फीमेल में तव्हां वरी जस्ट पीरियड अल्गोरिथम हई। त इहे सबबु बणिबा आहिनि तव्हांजे कॉन्फ़िगरल वेरियंस जेको उन में या फ़र्क़ु पैदा थींदो आहे। लेकिन कॉन्फ़िगर वेरियंस अची तो वञे त पोइ इन मक़सद आहे त नो मेजरमेंट इन वेरियंस मुमकिन न आहे। इन जो मक़सद आहे त तव्हां जेको मल्टी ग्रुप एनालिसिस मुमकिन आहे ऐं तव्हां ग्रुप खे ॿिन्ही ग्रुप खे अलहदा जेको आहे उनखे मुयसरु कयो। अच्छा, लेकिन येस आहे कॉन्फ़िगरेशन इन वेरियंस एस्टैब्लिश थी वई त पोइ असां स्टेप 2 में ईंदासीं, जंहिंमें कंपोजिशनल वेरियंस ईंदासीं। हाणे कंपोजिशनल वेरियंस में असां ॾिसंदा छा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं त ओरिजिनल कोरिलेशन जो एक्सल जो कोरिलेशन है बिटवीन द कंपोजिट स्कोर ऑब्टेन्ड फ्रॉम द ग्रुप 1 एंड ग्रुप 2। यानी जो स्कोर यानी मेल एंड फीमेल में जो भी कोई स्कोर असा के मिलिया, ब स्कोर मिलिया, उहे ॿई जेके शुड बी ग्रेटर देन, यानी उहे या त बराबर हुजनि 5% क्वांटाइल के या इन खां मथे हुजनि। लेकिन इहो थी तो वञे, इन जो मक़सद इहो आहे त असांजी कंपोजिशनल इनवेरियंस एस्टैब्लिश थी चुकी। ठीक है, जेकॾहिं नथी थिए त पोइ असांजो नो मेजरमेंट इनवेरियंस एस्टैब्लिश थियो आहे कंहिं क़िस्म जो। इन में मल्टी ग्रुप एनालिसिस मुमकिन आहे ऐं वरी बि तव्हां ॿई ग्रुपनि खे अलहदा एनालाइज़ कयो। ऐं स्टेप 3 आहे इक्वल मीन वैल्यू एंड द कोवी। हिन में असां ॾिसंदा आहियूं त मीन एंड वेरियंस खे। हाणे असां वटि हिन में वरी ॿ शयूं अची थियूं वञनि त भई स्टेप 3 जेको आहे उन में जेके नो थो अचे त भई असांजी पार्शियल मेजरमेंट इन वेरियंस। इन में छा आहे, असांजो पार्शियल में त असांखे ॿिन्ही मां हिकिड़ो या त मीन या वरी वेरियंस ॿिन्ही मां हिकिड़ो जेको आहे थी थो वञे। ॿई नथा थियनि, ॿिन्ही मां हिकिड़ो थिए थो त पोइ असांजी पार्शियल मेजरमेंट इन वेरियंस आहे। लेकिन ॿई विदिन रेंज में अचनि था, यानी उन में लोअर बाउंड्रीज हूंदी आहे ऐं अपर बाउंड्री उन जे विच में अची था वञनि। इन जो मक़सदु आहे त फुल मेजरमेंट इन वेरियंस थी चुकी आहे। ठीकु आहे। हाणे उन खां पोइ त वधीक में त वेन द मेजरमेंट वेरियंस when partial measurement invariance is confirmed all latent variable in the PLS small model, you can compare the path coefficient by the means of the multigroup। ये confirm थी तो वने तो भाई सब partial आहे तो पोता उन जेके mean या आहिनि जेके उन खे तव्हां पाण में के सां कंपेयर करे सघो था। त ही कुछ गाइडलाइन हुयूं तव्हांजी मेजरमेंट यानी माइकॉम जेके तव्हां यूज़ कयो था। इन खां अलावा वरी साॻी ॻाल्हि वरी हिते बि अची थी वञे त भई जेकॾहिं तव्हांजो कॉन्फ़िगर इनवेरियंस असेसमेंट एस्टैब्लिश थी तो वञे त तव्हां असां स्टेज नंबर 2 में जाते कंपोजिशनल में नथो थिए त पोइ असां लाइ छा रहनुमाई आहे त भई एनालाइज ग्रुप सेपरेटली, नो मल्टी ग्रुप एनालिसिस फीज़िबल। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं इहा कॉन्फ़िगरेशन नाहे नथी थिए त उहो साॻियो मैसेज आहे त भई एनालाइज सेपरेटली के थी वञे त पोइ असां वरी ईंदासीं assess the quality of the assess the equality of the composite mean end। so ई साॻी आहे जेकॾहिं ॿिन्ही मां मीन या हिकिड़ो थिए थो त असांजी उहा जेको आहे थी वञे त भई पार्शियल, लेकिन ॿई था थी वञनि त उहा असांजी फुल जेका इनवेरियंस थी वञे। ठीक है। अच्छा, पीरियड ग्रुप एनालिसिस में असां वटि ॿ ग्रुप आहिनि, टू ग्रुप जेके ॿ ग्रुप आहिनि यानी मेल फीमेल ॿ ग्रुप आहिनि।
असां उन में पैरामेट्रिक टेस्ट इस्तेमालु कंदासीं ही तॾहिं जॾहिं असांजा पैरामीटर्स पूरा हुजनि इन में असां टी टेस्ट जेका असां रन करे सघूं था ऐं नॉन पैरामेट्रिक आहे त पोइ PLS MGA मल्टी ग्रुप एनालिसिस ऐं परम्यूटेशन ऐं ॿिनि खां वधीक ग्रुप आहिनि त असां ओमनी बस टेस्ट ऑफ द ग्रुप डिफरेंस हलणी थिए उन खां पोइ ॿियो कॉन्सेप्ट परम्यूटेशन आहे जेको 2003 में ॾिनो ऐं वरी हिन ते कमु जेको कुझु वधीक कमु करे असां 2063 में हिकिड़ो कॉन्सेप्ट ॾिनो परम्यूटेशन जो परम्यूटेशन में छा थींदो आहे त जेके ॿ ग्रुप आहिनि त परम्यूटेशन टेस्ट जॾहिं ॿ ग्रुप आहिनि परम्यूटेशन टेस्ट जॾहिं असां रन कंदा आहियूं त उनजे अंदरि छा कंदो आहे त प्रोसेस जेको सॉफ्टवेयर आहे कुझु ऑब्जर्वेशन मॉडल ग्रुप ए मां ग्रुप बी में मोकिलींदो ऐं ग्रुप बी मां वरी ग्रुप ए में मोकिलींदो अहिड़ी तरीक़े सां उनजी एक्सचेंज या मटासटा उनजी कंदो रहंदो आहे ठीकु आहे ऐं उनखे पोइ ॿीहर उनखे रीएस्टिमेट करे ऐं असांखे उहो परम्यूटेशन जो रिज़ल्ट्स ॾींदियूं आहिनि इन हवाले खां कुझु ही गाइडलाइंस आहिनि तव्हां पंहिंजी फ्री टाइम में ॾिसी वठो त हीअ गाइडलाइन अहम जेका गाइडलाइन उहा इहा आहे जेका मुंहिंजी ज़रूरी त भई परम्यूटेशन जॾहिं कयो त उहो 1000 परम्यूटेशन खां मथे कयो जेतिरो वधीक बहितर हूंदो ओतिरो वधीक तव्हांखे रिज़ल्ट स्टेबल मिलंदा ऐं हुन सां गॾु इहो बि थींदो ओतिरो वधीक टाइम बि लॻी वेंदो ऐं इन में असां वटि 2 टेल जेका असांजो हूंदो आहे हाइपोथेसिस यानी हुन में जेको ईंदो ऑप्शन असांखे 2 टेल खे असांखे उहो टिक करिणो आहे ही कुछ गाइडलाइन आहिनि मुफ़सिल गाइडलाइन आहिनि वेरियंस असेसमेंट जो ऐं मल्टी ग्रुप एनालिसिस टाइम मिले त वारे टाइम में ॾिसी वठो काफ़ी हिन में जेके असां शयूं डिस्कस करे आया आहियूं हिन में पूरे वीडियो में जेको पोयां इन सभु शयूं हिन में मुख़्तसिर अंदाज़ में ॾिनल आहिनि ठीकु आहे ऐं हिकु रिसर्च पेपर ॾाढो ज़बरदस्त रिसर्च पेपर मुंहिंजी नज़र खां गुज़रियो जेको क्रिस्टियन रिंगल आहे मार्कोस एंड हैंसलर जो आहे जंहिंमें हिन ॿुधायो आहे त टेस्टिंग मेजरमेंट इन वेरियंस जेको आहे कंपोजिट मॉडल कीअं कजे पूरो हिन में पूरो प्रोसेस ॾिनल आहे जेके कॉन्सेप्ट ऑलमोस्ट हिन वीडियो में डिस्कस कया आहिनि इहे सभई कॉन्सेप्ट हिन पेपर में बि हिन डिस्कस कया आहिनि इन जी लिंक बि मां हिन वीडियो जे हेठां रखी था छॾियां जी आसन ई पेपर खे डाउनलोड करे तव्हां पंहिंजे फारिग टाइम में हिनखे पढ़ी सघो ऐं आख़िर में ही पूरो किताब आहे जो चैप्टर नंबर 4 जेको आहे तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो उन चैप्टर नंबर 4 मूंखे ज़रियो बणाए पूरो ही वीडियो मां तयारु कयो आहे यानी इन में जेके बि शयूं ॾिनल आहिनि उहो हिन किताब जे चैप्टर नंबर 4 मां वरितल आहिनि लेकिन ही किताब तव्हांखे खपे तव्हां मूंखे हिन ईमेल ते तव्हां मूंखे ईमेल मोकिलियो त हिन किताब जी सॉफ्ट कॉपी मां तव्हांखे मोकिले सघां फ्री ऑफ कॉस्ट खोड़ दोस्तनि मूंखे ईमेल मोकिलियूं आहिनि ऐं मां खोड़ दोस्तनि खे तुर्त ई हिन जेको हिन किताब जी सॉफ्ट कॉपी मोकिले छॾी आहे आख़िर में वॾी महिरबानी तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो आख़िर में तव्हां पंहिंजो ज़रूरु ख़्यालु रखंदा ऐं इन सां गॾु हिन चैनल जो ख़्यालु रखंदा तव्हां जी तमामु वॾी महिरबानी